नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त है कंडीयारो मां ख़बर ॾींदा। कंडीयारो ڀرسان गोटली बख्श लाखो जे रहिवासी लाखा برادري जे माण्हुनि अकबर लाखो, कादन लाखो, अब्दुल गफ़ार लाखो, रजब लाखो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अकबर लाखो दाईंदे चयो त हफ़्तो अॻु संदसि पुटु गुलाम अब्बास लाखो ज़मीन ते वियो त हथियारबंदनि हमलो करे मुंहिंजे पुट खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो, जंहिंखां पोइ हू फौत थी वियो। अहिड़ी कंडीयारो थाणे ते एफआईआर दाख़िल कराई आहे, पर उन बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न थी करे जवाबदार मुंहुं खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। गरीब हुजण करे केर बि मदद करण वारो न आहे। हिन चयो त मूं सां वॾो ज़ुल्म थियो आहे, पुट खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। इंसाफ़ लाइ दाऊं करे रहियो आहियां पर इंसाफ़ न पियो मिले। बासर मुंहिंजे पुट जे क़त्ल खे ख़ुदकशी रूप ॾेई मूं खे परेशान करे रहिया आहिनि, उल्टो मूं खे मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिन आईजी सिंध एसएसपी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त संदसि पुट जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।